रूस कालुगा अलाइकी नोवालिक संद्रोवस की गोट अलेक्जेंडर जी चर्च इमारत जी ख़ारिजी जोड़जिक रोसी अंदाज़ में ठहियल आहे। जीतोणिक चर्च क़दीम न आहे, 19वीं सदीअ में ठहियल चर्च अंदर बिल्कुलु मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। क्लासिक यूरोपी दाख़िली अंदाज़ उहो तसवुर करणु ॾुखियो आहे त अहिड़े शान हिकु वेरां रोसी सूबे में वाक़िअ आहे। चर्च जो गंबद टटी पियो ऐं हिन काठ जी छत ज़रिए भॼी, पर ख़ूबसूरत मेहराबन ऐं ख़ूबसूरत स्टोको जे अॻियां काठी जो फ़र्श छो आहे। सवेद दूर में चर्च हिकु गोदाम में तब्दील थी वियो। असां इमारत जे अमूदी हजम खे इस्तेमालु कयो स्टोरेज जे अलाइकी खे वधाइण लाइ। उन्हनि बि रहमी सां थंबनि में धातु जे शुआन खे धक ॾिया। अहिड़ी तरह हिननि ॿिए दर्जी जो बुनियादु वधो। मथे ते काठी जो फ़र्श रखियलु हो। कम्युनिस्टनि ख़ुदा खे ख़तमु करे छॾियो ऐं उन्हनि खे वॾे मज़बूत चर्च जे इमारत लाइ हिकु ॿियो इस्तेमालु मिलियो। ख़ुदा ताला खे का परवाह न हुई उते हिकु गोदाम थियणु ॾियो। पर इते हिकु दिलचस्प तफ़सील आहे। हीउ हिकु बिल्कुलु आहे जेको ॻाइण वारनि लाइ आहे, काठ जी ॾाकणी सां। कम्युनिस्टनि खे हसन जे परवाह न हो। उहो मसइलो नाहे त उहो छा ॾिसण सां अचे थो, उहो मज़बूत ऐं क़ाबिल एतमाद हुजणु घुरिजे। पर केरला बलकोनी मुख़्तलिफ़ तरह सां ठहियल आहे। मदद कंदड़ बीम हेठां काठ जे बोर्डनि सां क़तार थियल आहिनि। हेठियूं मथाछरी प्लस्तर सां ढकेल ऐं रंगेल आहे। असां हिकु शानदार गुंबद ठाहिण जी कोशिशि कई तव्हां जी सलाहियत जी बहितरी लाइ। ॿई दर्जी जो उहो हिसो कम्युनिस्टनि जे इक़्तिदार में अचण खां अॻु कयो वियो। असां कोशिशि कई त काठ जी बिलकोनी खे चर्च जी ख़ूबसूरत अंदरी में फ़ट करणु। हे बिलकोने चर्च जी तमीर दौरान मेमार जी इरादी न हुई। ख़ुदा बिलकोनी मां ॻाइण जो इरादो न कयो। आर्किटेक्ट कोयर लाइ बिलकोने डिज़ाइन न कई हुई। पर पोइ ऑर्थोडॉक्स फ़ैसिलो कयो त हिकु बिलकोनी चर्च जी हमद लाइ घरबल हुई। चर्च जी रस्मनि में अहिड़ियूं तब्दीलियूं छो थियूं? पादरियुनि जो चवणु आहे त सदीन खां पोॼा जे रस्म तमामु थोरे तब्दील थी आहे। पर असां ॾसूं था त चर्च जी इमारत हिकु मुख़्तलिफ़ मक़सद लाइ ठहियल हुई। बिलकोने ते चर्च जे कोयर जे का बि गुंजाइश न हुई, तंहिं करे रस्म मुख़्तलिफ़ हुई। पर आलमनि खे ॻाल्हि जी का बि ख़बर न आहे। इहे असां खे चर्च ऐं मज़हब बाबति कुझु न ॿुधायो।